अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़्ज़ाअ फिल ख़म्रि वल मैसिरि व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलात फ़हल अंतुम मुंतहून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला चार शयुनि जी मज़म्मत बयान कंदे फरमायो त इहे शैतानी कम आहिनि। उहे चार कहिड़ा? इन्नमल ख़म्र शराब वल मैसिर जुआ वल अंसाब बुतनि खे पत्थरनि खे बुत बणाए करे ख़ुदा सम्झी उनखे पूॼणु, वल अज़लाम तीरनि सां या कुणनि सां पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो करणु। इहे चार ई कम अल्लाह तबारक व तआला फरमाया रिज्सुम मिन अमल शैतान, इहे शैतान जा कम आहिनि। शैतान हिक क़िस्म जी चाल आहे माण्हुनि खे ख़राबु करण जी। पोइ अॼोकिन आयतुनि में इन्हनि चइनि शयुनि मां ॿिनि शयुनि जे नुक़साननि खे बयानु कयो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़्ज़ाअ फिल ख़म्रि वल मैसिरि व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलात फ़हल अंतुम मुंतहून। अजीब लफ़्ज़नि अल्लाह ताला जी तरफ़ खां बयानु थियल। हिन दुनिया जे ज़िंदगीअ में इंसान जा दुनियावी फ़ाइदा बि आहिनि त नुक़सान बि आहिनि। जेके धंधो कारोबार महिनत मज़दूरी फ़सुलु ज़राअत जेके बि दुनिया में माण्हू कम करे थो दुनियावी ज़रूरतुनि खे पूरे करण जे लाइ, उन्हनि में फ़ाइदा बि आहिनि नुक़सान बि आहिनि। ऐं दीनी एतबार सां बि हिकिड़ी ज़िंदगीअ जो हिसो आहे जंहिंमां दीन इंसान पिराए थो, सिखे थो, उन ते अमल करे थो। दुनियावी शयुनि खे हासिल कंदे कंदे जे फ़ाइदो थियो त वाह वाह, जे नुक़सान थियो त हड़ वई। फ़ाइदो बि आहे नुक़सान बि आहे। दीन खे हासिल करण में कंहिं बि क़िस्म जो नुक़सान कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो नुक़सान कोन्हे। त ज़ाहिर आहे शराब ऐं जुआ इहे ॿ अहिड़ा बुछड़ा अमल आहिनि जो इन्हनि ॿिन्हिनि सां इंसान खे ॿिनि क़िस्मनि जो नुक़सान थिए थो, दुनियावी ऐं उखरवी। माना दीनी बि नुक़सान थिए थो, दुनियावी नुक़सान बि थिए थो, ॿिन्हिनि तरहनि सां। हाणे दुनियावी नुक़सान कहिड़ो आहे? मसलन हिकिड़ो माण्हू ताश पत्ते वारी खेॾे थो, छको थो खेॾे लूडो, उन में हिकिड़ो ज़ाहिर हाराईंदो हिकिड़ो खटंदो। या क्रिकेट ते शर्त था रखनि, नौज़ बिल्ला कुतनि ऐं रिछ भोले जी मेल ते, कुकड़नि जे मेल ते शर्त था रखनि। इहे सभु अमल बि नाजाइज़, शर्त त अञा वधीक हराम। हाणे इहा जुआ हिननि जेका शुरू कई, ज़ाहिर आहे हिन में हिकिड़ो खटंदो हिकिड़ो हारींदो। जेको हाराईंदो ऐं ॾिसंदो त मुंहिंजो माल सॼो फलाणे वटि आहे, त हुनखे चङियुनि निगाहुनि सां ॾिसंदो। छा हुनखे ॿिले वारे अखियुनि सां ॾिसंदो ऐं हुनजे बारे में दिलि में नफ़रत त हुन हरामीअ सभु खटी वियो, सभु मां हाराए वियुसि, सभु मूंखां कढी वियो, खिसकाए वियो। आहिस्ते आहिस्ते इन हाराईंदड़ माण्हूअ जे दिलि में खटंदड़ जी नफ़रत पैदा थींदी। पोइ आहिस्ते आहिस्ते हसद थींदो, पोइ इहा दुश्मनी वधंदी, साड़ वधंदो, इख़्तिलाफ़ वधंदो।
पंहिंजो माल पराए माण्हू जे हथ में ॾिसी हुनखे आयाशूं कंदे कोई बर्दाश्त करे सघंदो छा? आहिस्ते आहिस्ते इहा नफ़रत वधंदे वधंदे इख़्तिलाफ़ वधंदे वधंदे कतल वार ते बची वेंदो आहे। फ़ोन रेज़ीअ ते माण्हू पुॼंदो आहे, वञी माल बि पंहिंजो हारायई, नुक़सान बि पंहिंजो कयईं, इख़्तिलाफ़ पइजी वियो, नफ़रत पइजी वई, हसद पइजी वियो। कॾहिं कॾहिं आम माण्हू चई वठंदा आहिनि त इहे जुआरी जेके आहिनि हिक ॿिए सां ॿधल आहिनि ऐं हिक ॿिए सां खीरु खंडु आहिनि, भले केॾो बि विढ़नि न त बि हिक जहिड़ा हूंदा। जीअं मवाली भले केॾो बि विढ़नि न, पर जंहिं महिल भंग जो कूंडो हूंदो न अॻियां त सभु हिक ॿिए सां अहिड़ा हूंदा ॼण सॻा ॿाहिरि हुननि खां वधीक मिठा। पर सच इहा इन नशे हिननि खे एतिरो बेअकुल बनायो आहे जो इहे इन गंद ते गॾु थिया आहिनि। इहा अकुलमंद माण्हूअ जो कमु न आहे जुआ में गॾु थियणु, सियाणे माण्हूअ जो कमु न आहे नशे ते गॾु थियणु। इहे गॾु थिया आहिनि त हिननि जो अकुलु ख़राबु थियो आहे, दिमाग़ हुननि जो ढकिजी वियो आहे, तॾहिं इहे हिननि बुराइनि ते गॾु थिया आहिनि, हिक ॿिए सां राज़ी रहनि था हेॾे वॾे नुक़सान ते। त इहा ज़ाहिरी तौर ते जेसिताईं हिननि खे हाली नशो आहे जुआ जो, तेसिताईं गॾु जंहिं महिल जुआ जो नशो हिननि खां लथो, नुक़सानात हिननि जा वधी विया, पोइ चवंदा अड़े भणा हड़ विञाईसीं। माल बि वियो, नफ़रत, हसद, साड़, बुग़्ज़, कीनू, क़त्ल, गारत, नफ़रतूं, इख़्तिलाफ़ सभु पैदा थी विया। ही दुनियावी नुक़सान ऐं हिन सां गॾोगॾु दीनी नुक़सान ई आहे त हिन माण्हू खां निमाज़ रोज़ो बि हथ मां हलियो वेंदो। जेको जुआ जो शराब जो नशे जो आदी हूंदो उनखां ज़ाहिर आहे निमाज़ रोज़ो ख़तमु, ग़फ़लत में पइजी वेंदो, दीन जे अमलनि खां आकामनि खां गाफ़िल थी वेंदो। वॾी ॻाल्हि त इहा जेको माण्हू न शराब जो आदी थो बणिजी पवे, पोइ जुआ जी या शराब जी आदत जंहिंखे पइजी वई उहो जेसीं ताईं जुआ न खेॾे तेसिताईं हुनखे मानी हज़म न थींदी। जेसिताईं शराबी शराब न पिए तेसिताईं हुनखे मज़ो ई कोन ईंदो। हथा की एतिरे क़दुरु ॾिठो वियो आहे जेके नसवार जा या सिगरेट जा या मैनपुड़ीअ जा सोपारीअ जा आदी हूंदा आहिनि, पोइ उहे न जेकर मज़दूरीअ ते बि ईंदा आहिनि त बि जेसिताईं खाइनि न तेसिताईं हुनजो मथो फिरंदो आहे। इन नशे जो नुक़सानु इहो। ऐं नशे वारो माण्हू जेको शराब पीए थो, शराब जो कमु ई इहो आहे अकुल खे ढकणु, अकुल ते परदो अची वेंदो आहे। जॾहिं अकुल इंसान जो होश हवास विञाइजी थो वञे त पोइ दीवाननि वारियूं चरियनि वारियूं हरकतूं थो करे। हकीमनि ऐं तबीबनि वटि जॾहिं शराबी माण्हुनि जो इलाज थियो त उन्हनि तजुर्बे सां कुझु ॻाल्हियूं लिखियूं त असांखे ज़िंदगी गुज़री आहे मरीज़नि जो इलाज कंदे जेके शराब जा कमज़ोर थियल, फेफड़ फिटल, जिगर विञायल, गुर्दा ख़तमु थियल, गलो ख़राबु थियल ख़तमु थियल, जेके शराब जा अहिड़ा मरीज़ अचनि था न चॿाड़ियल मरोड़ियल शराब जा, उहे असां वटां कवर नथा थियनि। ऐं उन्हनि जा नुक़सानात कहिड़ा कहिड़ा आहिनि शराब जा, तबीबनि लिखियो आहे। पहिरियां त शराब वारे माण्हू जो होश हवास ख़तमु थी वेंदो आहे, सुञाण ख़तमु थी वेंदी आहे त हीअ अॻियूं केरु आहे, अबो आहे, भाउ आहे, पीउ आहे, माउ आहे, न्याणी आहे, केरु आहे। होश जो ख़तमु थी वेंदो त सुञाण विञाए वेहंदो, यादाश्त मेमोरी विञाईंदो, या त अहिड़ी तेज़ थींदसि जो जिन इख़्तिलाफ़ी मामलनि ते ठाह बि करे चुको हूंदो न, शराब पीअंदो उहे वरी यादि ईंदसि, जेके विसरी वियूं हूंदसि उहे वरी यादि पवंदसि, वरी उन्हनि ते जहिड़ो कंदो शराब जे करे। इहे तजुर्बे सां ॻाल्हियूं हकीमनि तबीबनि लिखियूं आहिनि। शराबी माण्हू दीवाननि वांगुरु, चरियनि वांगुरु, पागलनि वांगुरु हरकतूं कंदो वठंदो। टे नंबर ते ज़बान हुनजी काबूअ में न रहंदी, छा थो ॻाल्हाए ज़बान सां काई ख़बर न पवंदसि, उबतो सुबतो ॻाल्हाईंदो। हिकिड़े बुज़ुर्ग त लिखियो आहे त शराब पी हिकिड़ो शख़्स घर जे अंदरि आयो त पंहिंजे अम्मा सां वेही करे घरवारीअ वांगुरु हुनखे चंबड़ियो ऐं हुन सां शाहवानी ख़्यालात में ॻाल्हियूं कंदो रहियो। बूथ में चंबो हणी करे मां चयोसि, बेहयावा, इहो शराब बि कोन थो छॾीं जो तमीज़ ई कान थी अथई त ज़ाल कहिड़ी आहे, माउ कहिड़ी आहे, थुकूं खणी बूथ मां आयसि। सुञाण बि ख़तमु थी वई, होश हवास बि ख़तमु थी वियो, ज़बान ते कंट्रोल बि न रहियो शराब जे करे।
अञा हकीमनि एतिरे क़दुरु लिखियो त शराबी माण्हूअ जी शहवत जोश वठंदी आहे, जिस्म जो संद संद ज़ोर ॾींदो आहे, पोइ उन वक़्तु कंट्रोल पाण ते न करे सघंदो आहे। आम माण्हूअ जे मुक़ाबले में हे चवंदो किथे न किथे फाहो खावां, कारो मुंहुं कयां। पोइ अक्सर करे दुनिया में जेके पागल वारियूं हरकतूं किथे कंहिं पीउ न्याणीअ सां ज़िना करे विधी, भेण सां करे विधी, माउ सां करे विधी, इहे अक्सर करे अहिड़ियूं बुछड़ायूं ऐं बुरायूं उन्हनि घरनि मां सादुर थियनि थियूं जिन जा मर्द शराब जा आदी आहिनि। सुञाण ख़तमु थी वई, हया ख़तमु थी वियो, शहवत जे ग़लबे में कंट्रोल ख़तमु थी वियो, एॾा बुछड़ा थी पिया। इबादत खां त हूअं बि गाफ़िल आहे, इहो धुत थी वियो नशे में। इबादत जो क़दुरु ई न रहियो, नमाज़ रोज़े जी, क़ुरान जी तिलावत, इस्तिग़फ़ार, तस्बीह जी। जे उनखे चइबो न शराबी माण्हू खे त तौबा कर, चवंदो हाली पी वठूं पोइ तौबा कंदासीं। तोखे कहिड़ी ख़बर आहे, तो पीतो न आहीं तॾहिं। पी ॾिसंदे त पोइ चवंदे त वाह वाह असुल नमाज़ त इहा आहे। अहिड़े अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चवंदा आहिनि। ऐं बुज़ुर्गनि तजुर्बे सां लिखियो आहे त शराबी माण्हूअ जी दौलत हथ मां निकिरी वेंदी आहे, बेबरकती पैदा थींदी आहे। आहिस्ते आहिस्ते इन शराब जे बुछड़ाईअ बुराईअ ते, हिकु त शराब ख़रीद करणु बि सवलो कोन्हे, उनखे ख़रीद करण में वॾी दौलत विञाईंदो, वरी उनखे ख़रीद करे जंहिं महिल वापराईंदो त उन खां पोइ पंहिंजो पाण खे जिस्म खे बचाइण जे लाइ खाधो खुराक बुख छिती लॻाईंदुसि, उनखे पूरे करण जे लाइ बि ख़र्चु करणो पवंदुसि। वरी घरेलू ज़िंदगी, ॿाहिरीं संगत साथ वारी ज़िंदगीअ में बि शराबी माण्हू ख़ूब सारो पैसो ज़ाया कंदो, तॾहिं पाण बचाईंदो। दौलत हुनजी में बेबरकती अहिड़ी अची वेंदी आहे जो आहिस्ते आहिस्ते शराबी माण्हू तंग दस्त थी वेंदो आहे। हथ में कुझु न रहंदुसि, न बचंदुसि। व्याज ते पैसा खणी बि शराब वठंदो, हिकिड़ी अञा चटी भरींदो ई कोन, कर्ज़ हिकिड़ो भरियो ई कोन हूंदई, वरी ॿियो खणंदो उन जे आधार ते, वरी उहो लथो ई न, वरी टियों खणंदो उन जे आधार ते। ईअं हुतां हुतां पटे 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 पाण ई सॼो रुसवा थी वेंदो। ऐं बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु बि लिखियो आहे त शराबी माण्हू जॾहिं बेइज़त थी पवंदो आहे दुनिया जे माण्हुनि वटां, घर भातियुनि वटां, दोस्तनि यारनि वटां, ज़बान बेकाबू में हुजण जे करे, उबतो सुबतो ॻाल्हाइण जे करे माण्हुनि जे नज़रुनि मां किरी पवंदो आहे। दौलत जॾहिं हुनजे हथ मां निकिरी वेंदी आहे, तंग दस्त थींदो आहे, घर वारा बि हुनखे बुरो भलो ॻाल्हाईंदा आहिनि, हर नंढो वॾो हुनखे बुछड़ो लफ़्ज़ पुकारे चई ॾींदो आहे, त पोइ इहे माण्हू ज़िंदगीअ मां तंग थी करे ख़ुदकुशी करण ते मजबूर थींदा आहिनि। अक्सर करे ॾिठो वियो त जेके माण्हू ख़ुदकुशी कनि था, उहे सिर्फ़ु ग़ुर्बत जे करे न, या सिर्फ़ु मिसकीन हुजण जे करे न, सिर्फ़ु महांगाई हुजण जे करे न। महांगाई त सभिनी जे लाइ आहे, ग़ुर्बत बि अक्सरियत माण्हुनि जे लाइ आहे। अक्सर ग़रीब आहिनि, अमीर त तोड़ा आहिनि। त पोइ इन्हनि ग़रीबनि में, इन्हनि सादनि माण्हुनि में बि उहे माण्हू ख़ुदकशीअ जे तरफ़ विया जिन वटि या त दीन कोन हो, या त इन ग़ुर्बत जे बावजूदि शराब जा बुछड़ाइनि जा आदी आहे। बेइज़त घणो थिया पंहिंजे बुछड़नि करतूतनि जे करे, शराब जे करे। दिमाग़ हुननि जो फ़ैसिले करण वारी कुवत खां महरूम थी वियो, दिमाग़ हुननि जो थकिजी पियो। हक़ीक़त खे सम्झण खां, हक़ीक़त सोचण खां ऐं सही रस्तो सोचे सम्झी करे अख़्तियार करण खां दिमाग़ हुननि जो ख़ुश्क थी ख़तमु थी थो वञे, ख़ुदकशी करण ते मजबूर था थी पवनि। एतिरे ताईं बि बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो शराबी माण्हू रिश्तनि नातनि खे टोड़ण में बि देरि न कंदो आहे। पाण वॾे जो अबे अम्मा जो रिश्तो विञाए विहंदो, घर वारनि खे तलाकूं अची वियूं, दोस्तनि यारनि, उस्ताद पीरनि, बुज़ुर्गनि, वलियनि, सालियनि, क़ौम जे अॻवाननि, मुअज़्ज़ज़ माण्हुनि सां टोड़ींदो वेंदो। इन शराब जे करे दिमाग़ हुनजो फेल थींदो वेंदो, सम्झ ई न पवंदसि त मां नुक़सानु केतिरो थो कयां। ईअं नुक़सान मथां नुक़सानु कंदो वेंदो। इहे त थिया दुनियावी ऐं ज़ाहिरी नुक़सान। जिस्मानी नुक़सान हकीमनि लिखियो त एतिरो थींदुसि जो रगूं जेके अथसि आहिस्ते आहिस्ते सुकिड़जी वेंदसि। जीअं न कंहिं कलीअ खे तओ अचे त उहा सोढ़ी थी वेंदी आहे, सुकिड़जी वेंदी आहे, उन में आकड़ कड़क अची वेंदी आहे, उनखे छिकबो आहे त टड़के सां टुटंदी आहे। रगूं शराबी माण्हूअ जूं ख़ुश्क थी थियूं वञनि, फिफड़ हुनजा सुजी था वञनि, दिलि कमज़ोर थी वञे, जिगर हुनजो जहिड़ो रत ठाहिण खां
आहिस्ते आहिस्ते जवाबु ॾेई थो वञे। हाणे मेन शयूं इंसान जे जिस्म जूं जॾहिं ख़तमु थी वियूं, गलो ख़ुश्क थी वियो, ख़राबु थी वियो, दिलि हुनजी कमु छॾे वई, जिगर रतु कोन पियो ठाहे, फेफड़ा ऑक्सीजन वग़ैरह खे कोन था साफ़ करे सघनि, गुर्दो पाणी जो मामिलो हल नथो करे सघे, रगूं साह वारियूं ऐं रत वारियूं सही माना में वर्क नथियूं करे सघनि, त पोइ इंसानु कहिड़े कम जो आहे? आहिस्ते आहिस्ते वञी करे कमज़ोर थी सुकी सुकी रत सड़ी वञी करे सफ़ा हॾड़नि जो पिंजरो वञी बचे थो। एतिरे ताईं जो दुनिया बि हथनि मां वई, इज़त बि वई, रिश्ता नाता बि विया। इन नशे जे आदत जे करे इंसान पंहिंजी इंसानियत ई विञाए छॾी। पोइ अल्लाह तबारक व तआला इहे लफ़्ज़ जो बयान फरमाया, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमल शैतान। ये शैतानी कम आहिनि। शैतान त चाहे थो तव्हांखे कंहिं न कंहिं तरह सां जार में फसाए। पोइ इहे शैतानी कम जेकॾहिं तव्हां कंदव त शैतान जा बिट ईअं यार थी पवंदव। वमन यअशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन। अल्लाह से फरमाए थो, जेको असांजे ज़िक्र खां, असांजे तालीम खां, असांजे चवण खां परे थी वियो, असांजे अहकामनि खां परे थी वियो, नाफ़रमान थी वियो, असांजे चए मां निकिरी वियो, मुंहिंजे नबीअ जे तालीम क़ुर पाक जे असर रसूख़ खां पाण खे परे करे छॾियईं, महरूम थी वियो, पोइ असांजे ज़िक्र खां जेको सफ़ा गाफ़िल थी इनकार करे वियो, पोइ ख़बर अथव असां हुनखे सज़ा कहिड़ी ॾींदा आहियूं? नुक़य्यिद लहू शैतानन, उनखे शैतान हिकिड़ो बछींदा आहियूं। पोइ शैतान छा कंदो आहे? फहुव लहू क़रीन, उन सां अहिड़ी दोस्ती रखंदो आहे जो हुन सां बिट थी पवंदो आहे, बिट। जीअं हिते अल्लाह से फरमायो, जे शैतान जो चयो वठंदव, शैतानी कम कंदव, शैतानी बुछड़ायूं बुरायूं कंदव, त शैतान तव्हां सां इहे बिट यार थी पवंदो। वइन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील वयहसबून अन्नहुम मुहतदून। पोइ शैतान सां अक्सर करे जंहिंजी यारी बिट थी पई, पोइ आहिस्ते 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 एतिरो दिमाग़ी तौर ते फ़ैसिला कुन कुवत हुनजी ख़तमु थी वेंदी आहे, दिमाग़ी तौर ते कमज़ोर थी वेंदो आहे, जो हूंदो बि बुरो ऐं बुछड़ो, पर क़ुर त फरमाए लयसुद्दूनहुम अनिस सबील, हक़ वारे राह खां बि भटकियल हूंदा, वयहसबून अन्नहुम मुहतदून, ऐं चवंदा वरी वठंदा त असां सही आहियूं, असां ई त हिदायत ते आहियूं, असां ई त बहितर तरीक़े ते हलूं था। शैतान सां जंहिं संगत कई, उहो शैतान सां गॾु बि वठंदो, पर सम्झंदो बि ईअं त मां सही आहियां। या उन माण्हूअ जी सिफ़त आहे जेको शैतान सां दोस्ती थो करे। पोइ अल्लाह से फरमाए थो, मां त तव्हांखे ॿुधाए थो छॾियां ईमान वारो, इहे सभु कम शैतानी आहिनि, इन जे करे फजतनिबू, हिन खां बचो, लअल्लकुम तुफ़्लिहून, माना कामयाबु थियो, इन्हनि कमनि खां बचंदव त कामयाबु थींदव। पोइ हाणे फरमाई चिटा लफ़्ज़ बयानु कंदे, इन्नमा युरीदु शैतान, शैतान चाहे थो त युक़िया बैनकुमुल अदावत वल बग़्ज़ा, तव्हांजे विच में दुश्मनी पैदा करे, बुग़्ज़ ऐं साड़ पैदा करे। शैतान त चाहे थो तव्हांजे विच में दुश्मनी ऐं तव्हांजे विच में क़त्ल गारत ऐं तव्हांजे विच में हसद जहिड़ा मामला पैदा करे, हिक ॿिए सां दुश्मनियूं पैदा कराए। फिल ख़म्रि वल मैसिर, ऐं इहे ॿई कम तव्हां जुआ में ऐं शराब पीअण में करे विझंदव। शराब ऐं जुआ खां जेतिरे क़दुरु परे हूंदव त सवलाईअ सां शैतान तव्हां ते कंट्रोल न करे सघंदो, कोशिशि कंदो ईंदो, जिथे गाफ़िल थियव उते वरी अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो तौबा जी। पर जुआ ऐं शराब में जॾहिं लथव, तॾहिं शैतान तव्हांखे ॿकरी बणाए करे कन खां वठी करे जाॾे वणंदुसि ताॾे खे ॾींदो। वयसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाह, अल्लाह से फरमाए थो तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां बि रोके वठंदो, वानिस सलात, निमाज़ खां बि रोके वठंदो। शैतान इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जे ज़रिए सां, शराब ऐं जुआ जे ज़रिए सां तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल बनाईंदो, रोके वठंदो, निमाज़ खां बि रोके वठंदो, ऐं तव्हांजे विच में दुश्मनियूं ऐं क़त्ल गारत ताईं मामला पैदा कंदो, दीनी बि दुनियावी बि तव्हांजो नुक़सान ई नुक़सान कंदो, तबाही कंदो। पोइ फहल अंतुम मुंतहून, आहे को तव्हां मां जेको बचे शैतान जे चंबे खां, आहे को तव्हां मां जेको असांजो चयो वठे, फहल अंतुम मुंतहून, पोइ छा तव्हां मुड़ंदव? मुड़ंदव, चयो वठंदव असांजो, शैतान जे चंबे खां बचंदव, इन्हनि बुराइनि खां मुड़ंदव? लफ़्ज़ एॾा वॾा आहिनि, फहल अंतुम मुंतहून, छा पोइ तव्हां मुड़ंदव? आहे मुड़ंदड़, छॾियो था बुरायूं? जेकर इंसान दिली तौर ते चई वेठो, हा साईं
मां मुड़ंदुसि जेकॾहिं मूं में कोताहियूं आहिनि त मूं तौबा कई त पोइ क़ुर पाक जा ही लफ़्ज़ इन बंदे जे लाइ राह हिदायत साबित थींदा। पर जेकॾहिं इंसानु चवे थो त न साईं मां बि आदी आहियां, ईअं किथे थो छॾियां, त पोइ सच पच इहे ई लफ़्ज़ क़ुर पाक जा वइन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील वयहसबून अन्नहुम मुहतदून, इहे लफ़्ज़ उन बंदे खे अञा हिकिड़ो ॼणो त धिको ॾेई छॾींदा। छो त रब तबारक व तआला जी ज़ात बेनियाज़ आहे, उनखे इंसाननि जे ज़िक्र फ़िक्र जी परवाह कान्हे। इंसान खे ज़रूरत आहे सख़्तु रब जे ज़िक्र जी। इंसान मोहताज आहे, रब जी ज़ात मोहताज कोन्हे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन्हनि ॿिन्हिनि टिनि चइनी बुराइनि खां बचाए, बल्कि दुनिया जे हर बुराई हर फितने खां बचाए। अल्लाह पाक पंहिंजी पनाह नसीब फरमाए, हिफ़ाज़त में रखे, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।